फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़वानिनल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम। कशे तेल कशा दिल कयाउन बिरा लाहुती लतीफ ते तनखे दियन तसा पोए गुरूह दे गसा पासे कन न पाण खे। सुभान अल्लाह। इलाही तो आशिकन जी खलकी अहड़ी ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात पुपर फुटे पर भात वनी मिलो कन मोहम्मद से। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम ज़ी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाईरो, अल्हम्दुलिल्लाह जिए तव्हां खे मालूम अल्लाह जे भलारे बाने सैयद सगोरे साईं सैयद अहमद शाह जानी रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो ऐं तक़रीबन पहिरियों उर्स मुबारक असांजे प्यारे भाउ अदा हाजी मोहम्मद यूसुफ सुमरो साहब, अदा हाजी मोहम्मद उर्स सुमरो साहब ऐं सुमरा बिरादरी साईं अहमद शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जा अक़ीदतमंद सभिनीनि गॾिजी अॼोको ही प्रोग्राम बसिलसिला उर्स मुबारक साईं जो उर्स मल्हायो आहे। अल्लाह साईं जी बारगाह में दुआ था कयूं शान खुदा पाक भलारे सैयद जे उर्स में असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं साईं जो ही उर्स मुबारक अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जिए तव्हां खे मालूम आहे मूंखां बाद में ख़तीब अहले सुन्नत बिरादरम साईं मौलाना मोहम्मद यूसुफ जमाली दामत बरकातुहुल आलिया जिन जो खिताब थींदो साईं भी पहुची चुका आऊं सिर्फ हाज़िरी भराइण जे लाइ अवां जी ख़िदमत में साईं जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। चंद कलिमात मूं अवां जी ख़िदमत में तिलावत कया उन्हनि जो तर्जुमो ऐं सुभाणी राति शबे बरात आहे उन मुतालिक़ हिकु ॿ ॻाल्हि अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। अवां सॼी जमात खे अर्ज़ु आहे त मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु
मजालिसकुम बिस्सला। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब अवांजी उम्मत मजा जेके गुज़ारे वेंदा मोमिन मुसलमान उन्हनि खां जेके जीअरा हूंदा जॾहिं उहे दुआ जे लाइ बुक खणंदा हथ खणंदा मां अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदा रब्बना ग़फिर लना असांजा पाक रब असांजी बख़्शिश फरमा वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। ऐं असां खां अॻु में जेके गुज़ारे विया आहिनि ऐं अल्लाह पाक असांजे उन्हनि मोमिननि भाइरनि जी बि बख़्शिश फरमा। सुभान अल्लाह। इन आयत करीमा में अल्लाह साईं दुआ जो तरीक़ो भी सेखारियो ऐं दुआ जी ज़कात कढण जो भी तरीक़ो समझायो। कीअं अल्लाह से फरमायो जॾहिं बि दुआ घुरो त पंहिंजे लाइ बि घुरो ऐं ॿियनि जे लाइ बि घुरो। ॿियनि जे लाइ दुआ घुरण जी ज़कात निकिरी वेंदी। सिर्फ़ अकेले पंहिंजे लाइ घुरंदो त बि सही न आहे। जे पाण खे छॾे ॿियनि जे लाइ दुआ घुरंदो त बि सही न आहे। आलमिन सगोरन लिखियो आहे हिकु दफ़ो शैतान मलाइकनि सगोरन खे चयो त अॼु मां हिकु अहिड़ी जाइ ते कुझु पढ़ी आयो आहियां जो मां तव्हांखे आगाह थो कयां। मां पढ़ी आयो आहियां त अवां मथां हिकिड़ो तड़जण वारो आहे। हिकिड़ो तड़बो मलाइकनि शैतान खे चयो तूं असांजो उस्ताद आहीं लिहाज़ा असांजे लाइ दुआ घुर अल्लाह साईं असांखे तड़जण खां बचाए। शैतान कयो तकबुर फखर त आऊं थोड़ी थी थो सघां आऊं थोड़ी तड़बोस आऊं त उस्ताद आहियां। हुन दुआ घुरी रब हिननि खे तड़जण खां बचा। मलाइकनि चयो आमीन। अल्लाह फरमायो तूं फखर पियो करी त आऊं कोन थी सघंदुसि आऊं त उस्ताद मलाइकनि जो आहियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो उन तकबर जे करे ऐं पंहिंजो नालो दुआ में शामिल कोन कयाई त रब इन्हनि खे भी बचा ऐं मूंखे भी बचा। रब फरमायो जिन जे हक़ में तो दुआ घुरी आहे उहे त बची विया। इहो लानत जो तोक तकबर जे करे तुंहिंजे कंध में थो विझां। अल्लाहु अकबर। ॾिसो शैतान ॿियनि जे लाइ दुआ घुरी पंहिंजे लाइ न घुरी त नुक़सान थी पियो। ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो ऐं जेकॾहिं माण्हू अकेले दुआ घुरे ॿियनि जे लाइ न घुरे त ॿियनि जो सम्झो नुक़सान कयाई। अल्लाह फरमायो ईमान वारो दुआ जो तरीक़ो ही आहे त जॾहिं पाण लाइ दुआ घुरो ॿियनि जे लाइ बि साॻी दुआ घुरो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब जीअरा हथ खणंदा उन्हनि खे त मां बख़्शींदुसि पर जिन मरहूमीन मरहूमात जे लाइ बि दुआ घुरंदा मां उन्हनि खे बि बख़्श फरमाए छॾींदुसि।
क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जे हबीब जी उम्मत मरहूमा जॾहिं क़ब्रिस्तान खां उथंदा बख़्शिया हूंदा अर्ज़ कंदा असां एॾियूं निमाज़ूं कोन पढ़ियूं हुयूं असां एॾा नफ़ल कोन पढ़िया हा तस्बीह तहलील तकबीर कान कई ए असांजी बख़्शिश कीअं थी वई आवाज़ ईंदो त अवां जा जेके पोयां भाइर हा मुस्लमान उन्हनि जी दुआउनि जे सदके मां रब अवां खे बख़्शे छॾियो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत आनीदा पंजे दर्जे में आनीदा हू बि शख्स अल्लाह खे अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला जेके मूं नमाज़ूं पढ़ियूं मूं रोज़ा रखिया जो कुझु मूं अमल कयो उन जे बदिले तव्हां मूंखे पहिरीं मंज़िल ॾिनी पहिरियों जन्नत जो तबको दर्जो मूंखे ॾिनो वरी अञा कुझु अरसो कोन गुज़रियो न त मूं का नई नमाज़ पढ़ी आहे न मूं का इबादत कई आहे मुंहिंजा पाक रब यकदम मुझो प्रोमेशन थियो तरक्की थी वई तुझे मलाइकनि मूंखे पंजे दर्जे में दाख़िल कयो आहे इहो कहिड़े अमल जी बरकत आहे अल्लाह से फरमाईंदो बे इस्तग़फ़ार वलदिक हे तुंहिंजे बच्चे जो कमाल आहे जेको तुंहिंजे लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदो रहियो तुंहिंजे लाइ ख़ैरात कंदो रहियो तुंहिंजे लाइ अहिड़ा प्रोग्राम कंदो रहियो हे तुंहिंजो कमाल न आहे हे तुंहिंजे अमल जो कमाल न आहे हे तुंहिंजे पुट जी दुआ जो कमाल आहे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह यारा मुसलमान भाइरो अल्लाह से पंहिंजे महबूब खे दिलासो ॾिनो मुंहिंजा हबीब तुंहिंजी उम्मत जे लाइ मां कई अमल अता कया आहिनि उहे कंदा बेड़ा पार थींदा पर पोइ बि मुंहिंजा हबीब जेकॾहिं कई सुस्ती कई गुज़ारे वियो त बि मां अव्हां जी उम्मत जे लाइ बख़्शिश जो दरवाज़ो दुआ जो दरवाज़ो बंद कोन कंदुसि सुभान अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों अल्लाह पाक खे इबादत में नमाज में सब खां वधीक सजदो प्यारो आहे सुभान अल्लाह नमाज में जॾहिं अल्लाह जो मानो मानी सजदे में वेंदा त सजदे जो सवाब मुक़रर कोन्हे हदीस पाक में अचे थो त जेसि ताईं अल्लाह जो मानो सजदे में हूंदो आहे तेसि ताईं रब हुन जे तरफ़ मुर्की मुर्की पियो निहारींदो आहे सुभान अल्लाह इबादत में अमल कहिड़ो प्यारो आहे मुंहिंजा प्यारा जॾहिं इंसान पंहिंजा ॿई हथ अल्लाह जे साम्हूं खणंदो आहे दुआ घुरंदो आहे दुआ वारी हालत में भी अल्लाह पाक खे पंहिंजो बानू बानी ॾाढा वणंदा आहिनि जंहिं वक़्तु हुननि जा हथ ख़ुदा जी दरबार ॾे हूंदा सुभान अल्लाह इन हालत में खुदा के मोमिन वणंदा आहिनि मोमिनियाणियूं वणंदियूं आहिनि अल्लाह साईं खे दुआ पसंदि आहे सुभान अल्लाह मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जे तव्हां चाहियो था त असां जी दुआ जल्द कबूल थिए त अॻ में तव्हां नफ़ल पढ़ो पोइ अल्लाह जो ज़िक्र कयो पोइ मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो पोइ अल्लाह जी बारगाह में दुआ जे लाइ हथ खणो अल्लाह साईं तव्हां जी जल्द दुआ कबूल फरमाईंदो सुभान अल्लाह दुआ अहिड़ी शइ आहे जंहिंजो दर ख़ुदा बंदि कोन कयो आहे बिल्कुल हज़रत इमाम साईं ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैहि रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं करबला खां वापसी थी थोरो अॻिते हलिया त हिकिड़ो ईसाईनि जो ॻोठ उन ईसाईनि जे ॻोठ में हिकिड़ी माई हुई जंहिंजो पुटु अकेलो हिकिड़ो हुयो उन जी शादी थी शादी खां पोइ बीमार थी पियो डॉक्टरनि तबीबनि हुन खे लाइलाज करे छॾियो राति जो सुती पई हुई ख्वाब में इशारो थियो माई साहिबा सुभाणे तुंहिंजे ॻोठ वारे रस्ते खां करबला जे इमामनि जो काफ़िलो गुज़रंदो
उनकी निशानी ही आ त नेज़न ते सिर हूंदा पर हिकड़ी सवारी ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो गादी नशीर हजरत सैयद ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह तआला अन्हु सवार हूंदा ॾिसंदियां त ॼण चेहरे में सिज उभरियो आयो आहे। उन अल्लाह दे बाने खां पंहिंजे पुट जे लाइ दुआ घुराए जो खुदा तुंहिंजे पुट खे शिफ़ा अता फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह। माई सुबुह जो उथी रस्ते खां वेही रही आहे, काफ़िला अचनि पिया मगर मुंहिंजा प्यारा जेको काफ़िलो माई खे ख्वाब में ॾेखारियो वियो उहो अञा कोन गुज़रियो। माई वेठी आहे इंतज़ार में, अचानक उहो काफ़िलो आयो जंहिंजे मुंहिंजा प्यारा काफ़िले जे अॻियां नेज़ा हा, नेज़नि ते इमामनि पाकनि जा सिर मुबारक हा। वो काफ़िलो अचे पियो, माई सुञातो त जेको राति इशारो थियो आहे सो काफ़िलो हाणे अची रहियो आहे। सुभान अल्लाह। मुदु मोटी दुनिया में अचनि पर पाण अञा कोन आया। सुभान अल्लाह। साॻिया महरम सगोरा आया पर पाण अञा कोन आया। सुभान अल्लाह। यतीमार न कई मोकिलाणी छॾे वतन करे विया बेगाणी हयांदो पैगाम भेनर पखियुनि पर पाण अञा कोन आया। मुदु मोटी दुनिया में अचनि पर पाण अञा कोन आया। सुभान अल्लाह। है रहियो कोई न कैसा वञा मां भगा भेड़ा अञा कीअं रहां मां। अखियूं दर्दन भरियूं जग ॾिसनि पर पाण अञा कोन आया। सुभान अल्लाह। माई काफ़िलो सुञातो अॻिते वई यज़ीद खे चयाई हे जेको जवान वेठो आहे उठ ते इन्ही खे इजाज़त ॾियो मुंहिंजो कमु आहे। यज़ीद ने चयो माई न असांखे हुकुम आहे त कूफे ही काफ़िलो पहुचायो। माई साहबा चवण लॻी एतिरो टाइम कोन लॻंदो, मूंखां तव्हां ॾोकड़ वठो, चांहि पाणी वठो, हिन जवान खे मुंहिंजे हवाले कयो। हे मुंहिंजो पासे में घर आहे, मां उते दुआ घुराए वापसि वठी थी अचां। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾोकड़नि जे एवज़ यज़ीद ने इजाज़त ॾिनी आहे मगर साईं खे हथ कड़ियूं लॻियूं पयूं आहिनि। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह तआला अन्हु उन माईअ कुराड़ीअ सां गॾिजी उन जे घर ॾे रवाना थिया। जॾहिं घर जे वेझो आया अंदरूं रुअण जो आवाज़ आयो। इमाम ज़ैनुल आबिदीन पुछो माई हे रोज़ छाजो आहे, रुअण छाजो आहे? माई अर्ज़ कयो सोना थियो मां मालूम करे अचां। दर ते मुंहिंजा प्यारा पै थी पुछा कई छा ॻाल्हि आहे? अंदरूं आवाज़ आयो माई तुझो पुट गुज़ारे वियो, तुझो पुट अल्लाह के प्यारो थियो। ॿुधा थी दोस्तो बुज़ुर्गो हाणे माई साहबा इमाम ज़ैनुल आबिदीन वटि आई अर्ज़ कयाई सोना तुंहिंजे कदम कदम जो थोरो अवां जी महिरबानी एहसान यादि रहंदो मगर हम मुंहिंजी क़िस्मत हुई मुंहिंजो पुट गुज़ारे वियो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो माई साहबा दवा जो दर बंदि थी वियो लेकिन दुआ जो दर खुलो पियो आहे। सुभान अल्लाह। दुआ जो दर खुदा बंद कोन कयो आहे।
मुखे घर वठी हल ईसाई न खिला यजीदी न खिला मां ईसाबा घर जे अंदर वठी आई इमाम ज़ैनुल आबिदीन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु मथन खां भी हथड़ा खया अल्लाह खे अर्ज़ की मुझा मौला कल करबला के मैदान में असा इम्तिहान में हुआसी तो असा का भी दुआ कान घुरी असा का कुछ भी कोन घुरो असा जा पाक रब असा इम्तिहान में हुआसी अज इम्तिहान खत्म थी वियो मुझा मालिक मिठा मां अज तुझी दरबार में दुआ थो घुरा इन माई जे नंढड़े के जीअरो कर इन माई जे पुट के जीअरो कर रूह वापस कर ऐं असांजी हिननि माण्हुनि खे इज़त ॾेखार सुभान अल्लाह साईं अञा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। यारा मुसलमान भाइरो तो सुभानी जेका रात शब्बे बरात या रात भी दुआ जे कबूलियत वाली रात सुभान अल्लाह। सुनने नसाई में सुनने इब्ने माजा में मुजादी दोस्तों काफी रिवायतुन घणा माण्हू चवंदा आहिनि त शब्बे बरात जी का बि हैसियत कान्हे उन जो को फ़ाइदो कोन्हे पर असां शब्बे बरात जी फज़ीलत ते तक़रीबन 1 दर्जन हदीसूं बयान करे सघूं सुभान अल्लाह। जेकॾहिं को शब्बे बरात खे नथो मञे असांखे सिर्फ़ हिकिड़ी ज़ईफ़ हदीस पेश करे त शब्बे बरात में जागण मना इन जी का हैसियत कान्हे सवाल ही पैदा नथो थिए जो हिकु हदीस बि को ॾेखारे बिल्कुल असां वटि अल्हम्दुलिल्लाह दर्जन खां मथे मुख़्तलिफ़ किताबनि खां हदीसूं मौजूद आहिनि बिल्कुल। मोमिनन जी मां असां तव्हांजी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी शबान जी 15वीं रात हुई 15वीं मुझो महबूब मूंसां गॾु आरामी हुयो अध रात जो अख खुली ॾिसां त मुझो हबीब बिस्तरे ते कोन्हे मुखे गुमान छो शायद अल्लाह जो हबीब ॿिए हरम पाक ॾे वियो आहे नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह खतीब अहले सुन्नत जिंदाबाद साईं मौलाना मोहम्मद यूसुफ जमाली साहब जिंदाबाद अली करे आया अम्मा फरमाए थी मुखे गुमान गुजरियो दिन में मां ॿाहिरि उथियुसि महबूब खे निहारण जे लाइ ॾिसां त मुंहिंजो महबूब जन्नतुल बकी में बीठा आहिनि सुभान अल्लाह। पाण दुआ पिया घुरनि दुआ मां बि वञी पुछां बि थियुसि मुंहिंजे साईं दुआ ख़त्म कई मूं ॾे निहारे फरमायूं मोमिननि जी मां तुंहिंजे दिलि में इहो गुमान पैदा थियो गुमान